ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 38 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त राजा परीक्षित खे श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त जॾहिं अक्रूर जी पंहिंजो पाण खे कृतार्थ सम्झंदो बिंद्राबन जे वेझो पहुतो, तॾहिं उन ज़मीन ते श्री कृष्ण भॻवान जा चरण ऐं शंख चक्र गदा पदम जा निशान ॾिसी पंहिंजो पाण खे ॾाढो भाग्यवान सम्झी उते पंहिंजो मस्तक टेकण लॻो। उन खां पोइ थोरो अॻिते वञी छा था ॾिसनि त श्री श्याम सुंदर सांझ जे वक़्तु बंसुरी वॼाईंदो गायनि ऐं ग्वालनि ॿालनि समेत बन खां बिंद्राबन ॾांहुं रवानो पए थी आयो। उते श्री श्याम सुंदर ऐं बलराम जे चरणनि ते सर नवाए अक्रूर जी महाराज पंहिंजी अखियुनि मां लुड़क वहाइण लॻा ऐं ॾाढे ई प्रेम सां श्री श्याम सुंदर उन्हनि खे खणी पंहिंजे हृदय सां लॻायो ऐं तंहिं खां पोइ चाचा श्री चई पंहिंजे घर वठी विया। तंहिं बाद श्री श्याम सुंदर स्वयं पंहिंजे हथनि सां अक्रूर जी जा चरण धोता, जेको ॾिसी अक्रूर जी वधीक रोअण लॻा ऐं पंहिंजा चरण पोयां छिकण जी कोशिशि करण लॻा, लेकिन प्रेम जे वस भॻवान उन्हनि जा चरण धोई पंहिंजे भाइटे थियण जो फर्ज़ अदा कनि पिया। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 39 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री श्याम सुंदर ऐं बलराम जो अक्रूर सां गॾु मथुरा वञणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जॾहिं नंद उपनंद अक्रूर खां मथुरा जो हाल पुछी पंहिंजे पंहिंजे घर थे विया, तॾहिं श्याम ऐं बलराम जेको वीचार वाट में अक्रूर कंदो आयो, तेरो सम्मान करे चाचा श्री चई उन खां पुछियो त हे चाचा, तव्हां दया ऐं प्रीत करे असांखे ॾिसण आया सो तमामु चङो, पर तव्हां असांजे चरणनि ते जो असां तव्हां जो औलाद आहियूं, छाकाणि करे असांखे पाप लॻायो। असांखे तव्हांजी शेवा करणु घुरिजे। भला ॿुधायो त मथुरा वासियुनि जा ॾींहं कीअं गुज़रनि था ऐं वासुदेव ऐं देवकी असांजा माता पिता त ख़ुशि आहिनि। राजा कंस असांजो मामो वॾो पापी पैदा थियो आहे ऐं असांखे वासुदेव ऐं देवकी पंहिंजे माता पिता जे क़ैद थियण जो हाल ॿुधी ॾाढो शोक थियो आहे। सच पुछो त हिननि असांजे वास्ते एतिरो दुख पातो आहे जो जेकॾहिं असांखे गोकुल में आणे न लिकाइनि हा त हूंद दुख कीन पाइनि हा। जॾहिं हू असांजी यादगिरी कंदा हूंदा त उन्हनि खे ॾाढो ॾुख थींदो हूंदो। वॾो अजब आहे जो देवकीअ जे 6 पुटनि मारण ऐं एतिरनि पापनि करण ते बि कंस जो मन अधर्म करण खां नथो हटे। हे चाचा श्री, महिरबानी करे ॿुधायो त तव्हांजो अचणु हिते कीअं थियो आहे।
तव्हांखे राजा कंस हलण वक़्तु छा चयो? इहा ॻाल्हि ॿुधी अक्रूर हथ जोड़े वेनती कई, हे वेंकटनाथ अंतर्यामी, कंस जे पापनि जो हाल तव्हांखे सभु मालूम आहे। मां छा चवां? कंस वासुदेव ऐं उग्रसेन जे प्राण वठण वास्ते हर रोज़ इरादो कंदो आहे, पर हू तव्हांजी कृपा सां अॼु ताईं बचंदा था अचनि। कंस जो हाल जहिड़ी तरह अमां ॿुधो आहे तहिड़ो ई आहे। जॾहिं वरखासुर दैत तव्हांजे मारण वास्ते हिते आयो हो ऐं उठलंदो तव्हां हुनखे मारे छॾियो, तॾहिं नारद मुनि अची कंस खे चयो त तुंहिंजो मौत श्री कृष्ण जे हथां ई थियणो आहे। ऐं हू नंद ऐं यशोदा जो पुटु न आहे, पर वासुदेव ऐं देवकीअ जो संतान आहे। इहो हाल ॿुधी कंस वरी वासुदेव ऐं देवकीअ खे क़ैद कयो ऐं उन ॾींहं खां तव्हांजे प्राणनि वठण जी तजवीज़ में रही धनुष यज्ञ जे बहाने सां तव्हां ॿिन्ही भाइरनि नंद ऐं उपनंद खे घुराइण वास्ते हेॾां मूंखे मोकिलियो अथसि। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण बलराम ॾांहुं निहारे खिलियो ऐं नंद खे चयो त हे बाबा, चाचा श्री अक्रूर यदुवंशियुनि जो वॾो महात्मा थी कंस जी आज्ञा मूजिब धनुष यज्ञ जे उत्साह ॾिसण वास्ते असांखे कोठण आयो आहे। उन सां वञणु तमामु चङो थींदो। तव्हीं बि गोपन ऐं गायनि समेत दही ऐं मखण वग़ैरह भेंट खणी हलो। हे राजा परीक्षित, नंद श्री कृष्ण जी ॻाल्हि जी केतिरा ई दफ़ा परीक्षा वठी चुको हो, तंहिं करे उन जी ॻाल्हि खे न मञणु वाजिब न ॼाताईं। ऐं नंद ऐं यशोदा सपने जी ॻाल्हि यादि करे सोच करण लॻा, पर श्याम सुंदर जी इच्छा मूजिब नंद बिंद्राबन में ढिंडोरो घुमाए सभिनी ग्वालनि खे चवाए मोकिलियो त राजा कंस धनुष यज्ञ जे उत्साह ॾिसण वास्ते असांखे घुरायो आहे। सुभाणे सुबुह जो सभई ग्वाल ॿार खीर ॾुध घी ऐं मखण वग़ैरह खणी मथुरा ॾांहुं हलनि। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 39 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।